तो शिव भगवान या कथा पार्वती माता के ॿुधाइण शुरू कई। ठीक है, सभिनि को पहिरियों ॿुधाइनि था त भगवान अवतार छो वरतो। चओ हरे राम हे हरि। उन जे लाइ अलॻि अलॻि कारण आहिनि, अलॻि अलॻि कई कारण आहिनि जंहिंजे करे भगवान प्रकट थिया। ऐं ॿियो त भगवान ई ॼाणनि कहिड़ा कारण आहिनि, उहे भक्तनि जे प्रेम जे करे ईंदा आहिनि। चो जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। हे हरि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हिकिड़ो कारण त तव्हां सभिनि खे ख़बर आहे, जेको भागवत कथा में हमेशह तव्हां श्रवण कंदा आहियो त वैकुंठ में भगवान जा ॿ द्वारपाल जय विजय सनकादि महाराज आया। उन्हनि खे वञण जे लाइ मना करे छॾियो। 3 बार चयो, 3 बार मना करे छॾियो। तॾहिं सनकादि भगवान करी जीवन में उन्हनि गुस्सो न कयो। करोड़नि करोड़नि युगनि में अॼु उन्हनि खे गुस्सो अची वियो। चवनि था भगवान जे वैकुंठ जे द्वार ते बीह करे भगवान जे भक्तनि खे रोकियो था। जॾहिं भगवान नथो रोके तव्हां था रोकियो। तव्हां हिते रहण जे लाइक़ु न आहियो, तव्हांखे शाप था ॾियूं। वञो धरतीअ ते वञी राक्षस बणिजो। 3 बार रोकियो तो 3 बार तव्हां वञी करे जनम वठंदो। नारायण भगवान डुकंदा डुकंदा आया बिना चप्पल पाए। उन्हनि जा वार लहराइनि था, माला उॾामे थी, पोयों भौरा था अचनि, सुगंध अची वई। ओ कमल नयन आया, ऋषियुनि जो क्रोध हली वियो ऐं जेके द्वारपाल हुआ उन्हनि जो अपराध बोध थी वियो। हथ जोड़े बीह रहिया, चवनि था मुंहिंजा सेवादारी न, तव्हां हिननि खे ठीकु कयो, श्राप ॾिनो, हिननि जी ज़िमेदारी मूं ते आहे। हे महर्षियो, मां तव्हांजो शाप अखियुनि ते स्वीकार थो कयां। हिननि खे 3 बार अगरि वञिणो आहे त मां 4 बार वेंदुमि ऐं वञी करे पोइ हिननि जो उद्धार करे। त उहे ई हिरण कश्यप ठहिया। भगवान हिरण्याक्ष हिरण कश्यप ॿई भाउर ठहिया। भगवान हिरण्याक्ष जो उद्धार कयो वाराह रूप धारण करे। बोलो श्री वाराह भगवान की। हिरण कश्यप के भगवान मारियो, प्रहलाद भक्त जी रक्षा करे। बोलो श्री नरसिंह भगवान की जय। अध नर अध शेर जे रूप में। ऐं उहे ई वरी रावण कुंभकर्ण ठही आया। भगवान वरी अवतार वरतो। बोलो सियावर रामचंद्र की जय। वरी उहे 3 बार जन्म वठी आया। शिशुपाल दंत वक्त्र भगवान अवतार वरतो श्री कृष्ण रूप में, उन्हनि जो उद्धार कयो। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। हिकिड़ो कारण इहो आहे। ॿियो कारण पद्म पुराण में कथा विस्तार सां लिखियल आहे। कार्तिक कथा में त तुलसी माता जो जेको दर्शन कंदा आहियो, इहा पिछले जन्म में वृंदा माता जे रूप में हुई। जलंधर जे रूप में भगवान टिनी लोकनि जे रक्षा जे लाइ उनजो सतत्व भंग कयो। जलंधर जो रूप धारण करे विया। जीअं स्पर्श कयो वृंदा माता त भगवान असली रूप में जीअं आया नारायण रूप में। अरे तू नारायण आ, तू छली आ, तू मूंसां छल कयो आहे, तोखे शाप थी जा, वञ धरतीअ ते, तूं बि रोअंदे वञी। बानर ॾेखारिया अथई न, बानर तुंहिंजी सहायता कंदा। राक्षस ॾेखारिया अथई मूंखे, राक्षस तुंहिंजे जाल जो हरण करे वेंदा। भगवान अखियुनि ते शाप स्वीकार कयो, छो जो उहा पिछले उन खां बि पिछले जन्म खां भगवान कृष्ण जी भक्ता हुई। सभु भगवान जी लीला आहे। भगवान चयो ठीकु आहे, तूं जड़ रूप में प्रकट थे जा, मां पाहन रूप में शालीग्राम भगवान जे रूप में प्रकट थींदुमि। ऐं जेके मूंखे तोसां गॾु रखंदा उन्हनि भक्तनि ते मां ॾाढी कृपा कंदुमि। इन करे शालीग्राम भगवान तुलसी माता अक्सर गॾु रखंदा आहिनि, उन्हनि जो विवाह थींदो आहे। बोलो तुलसी जी महारानी की जय। शालीग्राम भगवान की जय। भक्त वत्सल भगवान की जय। ॿियो हिकिड़ो कारण आहे कि नारद महाराज भगवान नारायण खे शाप ॾेई छॾियो। इहा ॻाल्हि ॿुधी त माता पार्वती हैरान थी वई। हाँ इहो छा था चओ? हा हा देवी सच थो चवां। नारद महाराज, छो जो उहे त उनजा गुरु हा, यानी पार्वती माता जे रूप में उन्हनि त अची करे शिव भगवान जो उन्हनि खे तपस्या करणु भॼन करणु सेखारियो ऐं वरदान ॾिनो। अखियुनि में आंसू भरिजी आया। आहा वीचारे नारायण भगवान कहिड़ी ग़लती करे छॾी, कहिड़ो अपराध कयो जो देवर्षि नारद भगवान खे शाप ॾेई छॾियो। हा हा देवी, तुंहिंजे नारद महाराज तुंहिंजे गुरु बाबा भगवान खे बि शाप ॾेई छॾियो। तॾहिं चए थी पई माता पार्वती, का अपराध रमापति की ना,
रमापति आने भगवान नारायण कहिड़ो अपराध कयो, हाँ, जो उनखे अहिड़ो शाप लॻी वियो। नारद जी उनखे शाप ॾिनो। चओ जय श्री कृष्ण, हरे कृष्ण, हे हरि। हे हरि। तॾहिं भोलेनाथ ॿुधाइनि था त हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, नारद महाराज ध्यानु लॻाए वेठा। महाराज राजा इंद्र घबराइजी विया कि नारद जी जीअं ध्यानु करे रहिया आहिनि, भक्ति करे रहिया आहिनि, पक मुंहिंजो सिंघासन हली वेंदो। हे 100 अश्वमेध यज्ञ खां बि वधीक हिन जी भक्ति पार थी वञे। हिन जो मीटर कामदेव खे मोकिलियऊं। कामदेव डांस करे करे थकी पियो, हारजी वियो, आख़िर चरणनि में किरी पियो, क्षमा घुरे। तॾहिं नारद महाराज चयो, अरे कामदेव तूं फोकट में तो परेशान थिए, पंहिंजे मालिक खे चओ मूंखे तुंहिंजो स्वर्ग न खपे प्यारा, मां त पंहिंजे प्रभु श्री राम जी जे लाइ भक्ति तो कयां, मां त पंहिंजे महाविष्णु नारायण भगवान जे लाइ तो भक्ति कयां। तॾहिं कामदेव वञी करे राजा इंद्र खे ॿुधायो। राजा इंद्र बि प्रणाम कयो, तारीफ़ कई, प्रशंसा कई। हाणे ध्यानु ॾियो, अची करे शिव भगवान वटि जी नारद जी आया। भोले बाबा चयऊं, वाह वाह, अॼु त नारद जी आया आहिनि, पक राम जी कथा ॿुधाईंदा। पर हे छा, नारद जी त काम कथा ॿुधाइण लॻा। चवण लॻा, भोले बाबा ॿुधो, अॼु ख़बर अथव मां भॼन करणु वेठुमि न वासुदेव भगवान जो, हा, हे कामदेव अची वियो, नचणु लॻो, अप्सराऊं वठी आयो, मूंखे त पतो बि न पियो। घणनि ॾींहंनि तक उहो नाच गानो कंदो रहियो, तीर हलायईं, ऐं मां पंहिंजे नारायण जी भक्ति में मस्तु। पोइ किरी पियो पेरनि ते। तॾहिं मां सम्झायोमांसि कि भैया तुंहिंजो स्वर्ग न खपे। शिव भगवान सम्झी विया, कंडो लॻी वियो, काम खां बची आयो, अहंकार में फासी पियो। शिव जी चवनि था, ॿुधो नारद जी, मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई अथव? हा, नारायण भगवान खे न ॿुधाए। हा हा, न त उन्हनि जी कृपा आहे, हा उन्हनि खे न ॿुधाइजो। अच्छा अच्छा, हलां तो नारायण नारायण। नारद जी महाराज हलिया ऐं सिधो काॾे आया, वैकुंठ जी। नारद भगवान चवनि था, बाबा भोलेनाथ चवनि था, नारायण भगवान खे न ॿुधाइजो। हाँ, एॾी वॾी ॻाल्हि थी वई आहे, कीअं न ॿुधाईंदो, ज़रूरु ॿुधाईंदो। चओ हरे राम। सर्वांतर्यामी नारायण भगवान भी समझी विया। वैसे अची चरणनि में लोटपोट थींदा। अॼु पाण जे बराबरि नारायण भगवान अधु सिंहासन ते विहारियो, अहिड़ो स्वागत कयो। अचो अचो महामुनि, अचो अचो, कृपा कई अथव, दर्शन ॾिनो अथव। ॿियो सभु समाचार सभु संसार में टिनी लोकनि में ठीकु आहे? हा प्रभु ठीकु आहे। वॾी हिकिड़ी ख़बर आहे, कहिड़ी? आयो कामदेव, मां त तव्हांजे भॼन में मस्तु हुअमि, पूरे 20 नहनि जा जोर लॻाई, नची नची साणो थी पियो महाराज। पोइ हली वियो हारजी करे। उहो पोइ सम्झे मां स्वर्ग थो चाहियां, उनखे पतो न आहे मां तव्हां सां प्रेम कंदो। नारायण भगवान चवनि था, तव्हां न जीतींदव काम खे त केरु जीतींदो? अरे तव्हांजा ॿुधायल ई माण्हू बेड़ो पार करे वेंदा आहिनि महाराज। अरे न प्रभु, हे त तव्हांजी कृपा आहे। भगवान सभु सम्झनि था, ॿाहिरियों मुंहिंजी कृपा था चओ ऐं अंदरि पंहिंजो अभिमान था कयो। काई ॻाल्हि न आहे, लेकिन मुंहिंजे भक्त में कोई बीमारी अचे, आहा, त मां उहा रहणु न ॾींदो आहियां। जे माता पिता नंढो सो बि कोई फोड़ो बि थी वञे त उहो साफ़ु कंदा आहिनि, ईअं न थिए उन में कैंसर पैदा थी वञे। इन करे भगवान भी कॾहिं भक्त में काम क्रोध लोभ मोह अचे, तिरस्कार करे, अपमान करे, धन खसे करे उन जी उहा बीमारी लाहींदा आहिनि त नरक न हली वञे, जनम मरण में न फासी पए। चओ हरे राम। हाणे इहा ॻाल्हि हिते रही। नारद महाराज काम खां जीते अभिमान में फासी पिया, लेकिन वेंदे वेंदे विया। हाणे भगवान हिकिड़ी लीला कई, माया फैलाई। हाणे ॾिसो भगवान जी माया। हिकिड़ी अद्भुत नगरी, अहिड़ी नगरी कि ॾिसी करे स्वर्ग जी अमरावती भी फिकी थी वञे, हालत ख़राब। उते जो नारद महाराज ॾिसो त हैरान थिया ॾिसी करे। वेंदा विया, उतां जा जेके राजा हा उन्हनि उनजो स्वागत सत्कार कयो। चयूं महाराज मुंहिंजी कन्या नौजवान आहे, उनजी शादी जी तयारियूं थी हलनि। पोइ चई बसि तव्हां थोरो उनजो ग्रह नक्षत्र ॾिसो, तव्हां त महामुनि आहियो। हा हा, उनजो जो हथु ॾिठई त हैरान थी वियो। उनजो मुखड़ो ॾिसी करे चई, मां स्वर्ग में कोई हिकिड़ी अप्सरा न लभे, एॾी सुंदर। नारद महाराज जा सभु प्रोग्राम बदिलजी विया। चई बसि बसि, हाणे हिन जी शादीअ लाइ था पुछनि, इन सां मां ई शादी कंदी। टिनी लोकनि में अहिड़ी सुंदरी न मिलंदी, लेकिन ये मूंसां छो शादी कंदी? मां जटाजूट वारो बाबा जी, ये सुंदर राजकुमारी। त उन जा गुण त ॿुधायूं ऐं पतीअ जा गुण न ॿुधायूं। नारद महाराज चओ हरे राम। चई बसि तव्हां चिंता न कयो, ॾाढो सुयोग्य हिनखे वर मिलंदो।
ईअं चई करे नारद जी हली आ। चवनि था हिकु ई तरीक़ो आहे, कहिड़ो? अगरि भॻवान जहिड़ो मूंखे मुख अची वञे, आहा, अनंत लोक में करोड़नि कामदेवनि खां बि सुंदर भॻवानु नारायण जहिड़ो मुंहिंजो हरिमुख थी वञे त पोइ को ॻाल्हि ई कोन्हे, ॿिए कंहिंखे ॾिसंदी कोन। डुकंदा डुकंदा विया, भॻवान जे चरणनि में किरी पिया। नारद जी कीअं अचणु थियो आहे? प्रभु अॼु तव्हां खां कुझु घुरण आयो आहे। तव्हां त अॼु तक कुझु न घुरियो आहे। न न, अॼु मां घुरण आयो आहियां। ॿुधायो छा खपे? ई तव्हां जहिड़ो मुखड़ो खपे, हरिमुख। छो? और प्रभु हाणे तव्हां सां छा लिखायो? वो फलाणो देश ॾिठो, हिकिड़ो राजा, उन जी राजकुमारी चई खणी बसि करोड़नि रती देवीअ खां बि सुंदर। महाराज एतिरी कृपा कयो, तव्हांजो भक्त आहे न? हा उहो त आयो ई, एतिरी ॻाल्हि। अरे मुंहिंजो भलो न कंदव? उहो कयो जंहिंसां मुंहिंजी भलाई थिए। नारद जी चई वेठा। भगवान कमल नयन जा नेर भरिजी आया, अखियूं भरिजी वियूं। चवनि था नारद जी मां तव्हांखे वचन थो ॾियां, मां उहो ई कमु कंदुमि जंहिंसां तव्हांजी भलाई थींदी। बसि प्रभु बसि बसि, हाणे मूंखे विश्वास अची वियो। हाणे नारद जी हली आहे। कुछ ही ॾींहं में हुनजो स्वयंवर हो। ऐं स्वयंवर जीअं आयो, नारद महाराज वञी करे ईअं ई वेठा ॼण नारायण भॻवान ई वेठा कि मां त हरिमुख वठी आयो आहियां। हाणे ध्यानु ॾिजो, संस्कृत में हरि याने नारायण भॻवान, ऐं हिकिड़ो अर्थ थींदो आहे हरि याने बंदर। हाणे भॻवान खे हिनखे काम खां बचाइणो हो, अभिमान खां बचाइणो हो, त भॻवान हुनखे बंदर जहिड़ो चहिरो ॾेई छॾियो। ऐं एतिरो ई न, हिकिड़े सिंहासन ते भॻवान नारायण राजकुमार ठही करे पाण अची वेही रहिया। ऐं नारद महाराज जे बगल में शिव भॻवान जा गण वेठा अची ब्राह्मण जे रूप में। और चवण लॻा, अरे नारद जी कमाल करे छॾियो महाराज, अॼु त तव्हां फैल करे छॾियो। कामदेव खे बि हेॾा सुंदरता लॻो। हा, तव्हां जहिड़ो सुंदर महाराज हाणे त कोई बचियो ई कोन्हे धरतीअ में। उहे नथा चवनि त बंदर जहिड़ो चहिरो थियो अथव। उहे कॉमेडी था कनि, उन्हनि सां मज़ाक था कनि। और नारद जी सच था सम्झनि। अरे कीअं न हूंदो, हाँ ईअं ई थोरी वीणा वॼाई, उन गीत ॻाया न गोविंद जा। अॼु थोरो हिसाब किताब थी चुको आहे असां में। हाँ, कंसल्टमेंट थी वई आहे, कमिटमेंट थी आहे। तव्हां ॾिसंदा वञो। हा नारद जी छा त लॻो था महाराज, अॼु त सॼी दुनिया फिकी थी वई आहे। और नारद जी मुस्कुराइनि था, नारायण नारायण। हेॾो राजकुमारी आई। नारद जी उचकनि था मथे, बसि अॼु त वरमाला जयमाला मुंहिंजे ई गले में आहे। ऐं जो उन राजकुमारी जी नज़र पई नारद जी ते, तई कोड़ो मुंहुं करे मुंहुं फेरे छॾी। ही केरु बंदर अची वेठो आहे? हा, घुमंदे घुमंदे जाते श्री नारायण भॻवान वेठा, वञी उहा जयमाला उनजे गले में विधी। उहा लक्ष्मी माता, नारायण भॻवान। चओ हरे राम। वो जो नारद जी ॾिठो त होठ फड़फड़ाइण लॻा, अखियूं लाल थी वयूं, हिकदमि आग बबूला थी विया। जीअं ॿाहिरि निकिता त उहे शिव भॻवान जा गण ब्राह्मण जे रूप में, अरे महर्षि छा थी वियो? छा थी वियो? हे त वैल थी वियो वॾो। अरे महाराज, हिते वरमाला जयमाला गले में विझण आयो, मुंहुं ॾिठो त वञी जल में मुंहुं त पंहिंजो मुंहुं ॾिसो। उहो जो जल में वञी करे पंहिंजो मुंहुं ॾिठो त हा, हरिमुख याने कपी मुख, कपी मुख याने बंदर जो मुंहुं। अॼु मां भॻवान नारायण खे न छॾींदुमि। अॼु चङी तरह टक्कर वरितो अथई कंहिं सुठे माण्हू सां। भॻवान हे ॾाढो छली आहे, कपटी आहे, मां न छॾींदोमांसि। जा त पंहिंजा प्राण ॾेई छॾींदुमि, जा त वञी भॻवान खे ई शाप ॾींदुमि। हे गुस्से में बिल्कुलु थर थर कांपींदो नारद महाराज वीणा वॼाईंदो अॻिते अॻिते डुकंदो वियो। एतिरे में भॻवान वधीक तकलीफ़ न ॾिनी नारद जीअ खे। हाणे भॻवान नारायण जे लाइ नारद जी जे मन में भयंकर क्रोध बाहि भरी रही आहे। ऐं विच में ई नारायण भॻवान मिली आहे, ऐं उहा राजकुमारी बि, ऐं लक्ष्मी माता बि, उहा बि गॾु वेठी आहे। ऐं विच में भॻवान एॾी मिठी वाणी में चवण लॻा, अरे नारद जी एॾो अधीर थी काॾे वञी रहिया हो? एॾो जल्दी जल्दी काॾे था वञो? हाणे त क्रोध अञा वधी वियो। चई बीहो बीहो हिते, जल्दी जल्दी काॾे वञी रहिया हो? हा, मां सभु तव्हांखे तव्हांजी नस नस सुञाणियो आहे। तव्हां कपटी आहियो, चालाक आहियो, हमेशह कमु बिगाड़ण वारा आहियो। अंदरि ॿियो हूंदो अथव, ॿाहिरि ॿियो हूंदो अथव। पाण खे वॾो भॻवानु सम्झी वेठा आहियो, कोई चवण वारो अथव कोन। अॼु मां सां अंगुर कई अथव, तव्हांखे चङी तरह पतो पवंदव। अरे अरे थी छा वियो नारद जी? इहे चालाकी बंदि कयो, चिकनी चुपड़ी मिठी मिठी ॻाल्हियूं करणु मूंसां। मां तव्हांजी नस नस सां वाक़िफ़ थी वियो। हा, समुद्र मंथन थियो, जहर निकितो, वीचारे भोले बाबा खे पीआरे करे बाहुनो करे छॾियो। पाण लक्ष्मी जी खणी अव, कौस्तुभ मणि खणी अव। अॼु माता खां हरिमुख घुरियो, मूंखे बंदर ठाहे छॾियो। कहिड़ी बेइज़ती कराई अथव मुंहिंजी। हिकिड़ी त मिली राजकुमारी शादी करण जे लाइ,
मां जो घर वसण हो पहिरियों तव्हां उजाड़े छॾियो, अॼु मूंखे रुआरियो था, तव्हां बि रोअंदव, पहिरियों शाप अथव। तव्हां बि धरतीअ ते वेंदव, मनुष्य जो रूप वठंदव, ॿियो शाप अथव। तव्हांजो बि ईअं हाल थींदो, मूं वांगुरु जी अॼु मां थो रोआं, तव्हांजी बि पंहिंजी स्त्रीअ जे लाइ तव्हां रोअंदव, पुकारींदा रहंदव। बंदर जो मुंहुं ठाहियो अथव न, हा, इहे बंदर ई तव्हांजी सहायता कंदव। चओ हरे राम, इहो मुंहिंजो तव्हांखे शाप आहे। ऐं जीअं शाप ॾेई छॾियो, भॻवानु पंहिंजी पूरी माया समेटे छॾी। न उहा राजकुमारी, न लक्ष्मी जी, अकेला नारायण। ऐं नारद जी खे होश आयो, रोअण लॻा, ईशा थी वियो, अरे वो राजकुमारी, वो राजा राजकुमारी शादी स्वयंवर, चरणनि ते किरी पियो, त्राही माम पाही माम, मुंहिंजा दोष पाप चवण जे बराबरि न आहिनि प्रभु। हे प्रभु त्राही माम, मां तव्हांजो भक्त थी करे तव्हांजी अवज्ञा कई, तव्हांखे खोटा वचन ॻाल्हाया, अपशब्द ॻाल्हाया, ऐं तव्हांखे शाप ॾेई छॾियो। प्रभु, हे प्रभु, मुंहिंजो शाप कूड़ो थी वञे। भॻवानु चवनि था, नारद जी, मां पंहिंजी वाणी कूड़ी करे थो सघां, पंहिंजे भक्त जो वचन नथो टाले सघां, तव्हांजो वचन आहे प्रभु, मुंहिंजा अपराध लही न सघंदा। अरे कुझु न थींदो तव्हांखे, सभु मुंहिंजी इच्छा सां थियो आहे, मां पंहिंजो पाण खे क्षमा न करे सघंदुमि। प्रभु हिकु कमु कयो, तव्हांजी प्रायश्चित करणो अथव, हा, मुंहिंजे भोले बाबा जो भॼन कयो, कुझु देरि वञी शिवजीअ जो भॼन कयो, तव्हांजे मन जी सॼी पीड़ा हली वेंदी। भॻवानु वरदान ॾिनो उल्टो। नारद जी विया ऐं शिव भॻवान जो भॼन करणु लॻा। शिवजी चवनि था पिया त हे देवी, इहो तुंहिंजे गुरु बाबा नारद जी उन्हनि खे शाप ॾिनो, का अपराध रमापति की न, बिना अपराध जे। उन पंहिंजे भक्त जो भलो कयो कि हिन जो अहंकार थी वियो आहे, इहो कीअं लहे, हिनखे काम वासना आई आहे, कीअं लहे। इन करे अहंकार दूर करण लाइ कि काम खे जीते अभिमान कयो अथई, त काम सां ई हुनजो अभिमान नाश कयो, जीअं कंडे सां कंडो कढिबो आहे। ऐं नारद जी महाराज वरी भक्त ठही आहे, उहो ई भक्तीअ में अची आहे, ऐं पाण भॻवानु अपराध उहो भक्त जो शाप जे रूप में स्वीकार करे छॾियो। अञा हिकिड़ी कथा ईंदी आहे, मनु महाराज ऐं शतरूपा, उन्हनि ॾाढी गहरी तपस्या कई 23 सालनि तक। चओ हरे राम। तपस्या करे जॾहिं भॻवानु दर्शन ॾिनो त चवनि था, प्रभु तव्हां जहिड़ो पुटु खपे। भॻवानु चवनि था, हाणे मूं जहिड़ो त कोई आहे ई कोन, हाणे मूं जहिड़ो काॾो मां आणींदुमि, तंहिंजे करे मां ई तव्हांजो पुटु बणिजी ईंदुमि। पोइ त गदगद थी विया। बोलो भक्त वत्सल भगवान की जय, मनु जी शतरूपा माता की जय। हिकिड़ो इहो कारण, हिकिड़ो ॿियो बि कारण, हिकिड़ो राजा हो प्रताप भानु, छा नालो हुयुसि? हा, सत्य केतु महाराज धर्मात्मा, उनजो पुटु ॾाढो धर्मात्मा, सभिनी राजाउनि खे हाराए छॾी ऐं सॼे धरतीअ ते अकेलो उनजो राज थियो। उनजो भाउ हुयो अरिमर्दन, ॾाढो बलशाली वीर, ऐं उनजो मंत्री धर्म रुचि भक्त, भॻवान जे धर्म सां हलाइण वारो। हाणे एक छत्र राज थियो। हिकु ॾींहुं उहे घोड़े ते चढ़ी करे विया शिकार करण जे लाइ, त छा था ॾिसनि, हिकिड़ो लंबो चौड़ो सूअर ऐं सफ़ेद ॾंद, ईअं ॼण राहु चंद्रमा खे खाई छॾियो आहे। राजा धनुष खयो, तीर तकियो ऐं उहो सूअर डुकियो। डुकंदे डुकंदे हिकिड़े जंगल में हली वियो। राजा थकी थकी परेशान, डुकंदे 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 गहरे जंगल में हली वियो, हिकिड़ी गुफ़ा में वञी करे लिकी पियो। राजा वीचारो ॾाढो परेशान कि हिन जे पोयां आयुमि, हाणे त मां रस्तो बि भुलिजी वियुमि, ॾाढी प्यास लॻी आहे, काॾे वञा, कहिड़ो रस्तो आहे, भटकी वियो मां त। परियों खां ॾिठी त हिकिड़ी झोपड़ी नज़र आई, आश्रम नज़र आयो। ओॾे वियो त उते हिकिड़ो वार ॾाढ़ी वधियल हिकिड़ो कोई माण्हू वेठो हुते। उनखे वञी करे राजा परिचय ॾिनो, सही परिचय न ॾिनो, त मां प्रताप भानु जो मंत्री आहियां, अचो अचो महाराज अचो। उन स्वागत कयो ऐं मिठी मिठी ॻाल्हियूं करे राजा जो दिलि खसे वरितो ऐं चवणु लॻो, अचो तव्हांजो स्वागत आहे, तव्हां चिंता न कयो। जिन महिल सत्संग जी ॻाल्हियूं कयूं उन, राजा उनजे प्रेम जे वश में थी वियो। धीरे धीरे राजा पाण ई ॻाल्हि खोले करे ॿुधाए थो, महाराज मूंखे क्षमा कजो, मां परिचय तव्हांखे ग़लति ॾिनो, मां ई राजा प्रताप भानु आहियां।
वो ऋषि चवण लॻो साधु, वो मुनि चवण लॻो मां तोखे ओॾी महिल ई सुञाणे वरितो। अच्छा, तुंहिंजे पिता खे बि सुञाणा? सत्यकेतु आहे तुंहिंजे पिता जो नालो? हा महाराज। अरिमर्दन तुंहिंजो भाउ? धर्मरुचि तुंहिंजो? हा महाराज। तव्हां त सभु सुञाणो? अरे मूंखे सभु पतो आहे, मूंखे टिनी लोकनि जो पतो आहे। टिनी लोकनि जो? हा 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 महाराज। कॾहिं खां हिते रहंदा आहियो? कॾहिं तव्हांजो जनमु थियो आहे? चई जॾहिं खां धरती ठही आहे तॾहिं खां मां हिक ई शरीर में आहियां, शरीर छॾियो ई न आहे। हाणे ॿुधो, चओ हरे राम। वॾा वॾा न रहिया रावण कुंभकर्ण जहिड़ा। हाणे वो चए थो पियो त जॾहिं खां शरीर इहा सृष्टि ठही आहे मां हिक ई शरीर में आहियां। मुंहिंजो नालो आहे एक तनु, इन करे मुंहिंजो नालो एक तनु आहे। मां सभु सुञाणा। हाणे त राजा चरणनि ते किरी पियो। महाराज तूं जेको घुर मां तोखे वरदान ॾींदुमि। मूंखे वरदान ॾियो एक छत्र राज हुजे, तथास्तु। बुढ़ापो न अचे, तथास्तु। मां अमर थी वञा, तथास्तु। रोग बीमारी न अचे, तथास्तु। कोई राज खसे न सघे, तथास्तु। हाणे ख़बर आहे कुझु मिलण वारो आहे कोन, छो जो उहो साधु न हुयो, कपटी मुनि हुयो। हुनजो नालो आहे कपट मुनि। छा नालो आहे? उहो हिकिड़ो राजा हूंदो। असल में राजा उनखे युद्ध में हाराए छॾियो। उनजे अंदरि बाहि लॻी वई कि मां हिन खां बदिलो वठंदुमि, ऐं जंगल में अची करे उहो नकली साधु बणी वेही रहियो। ऐं जेको सूअर आयो हो न, उहो हुनजो दोस्त हुयो हिकिड़ो राक्षस। चओ हरे राम। हरे कृष्ण हे हरि, श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। उनजो नालो काल केतु। हाणे राजा खां बदिलो वठण जे लाइ उहो कपट मुनि ठही वियो। राजा खे चईसि इहो तुंहिंजो सपनो तॾहिं पूरो थींदो जॾहिं मां तुंहिंजे नगर में ईंदुमि ऐं तूं ब्राह्मणनि जी सेवा कंदे। केवल ब्राह्मण खे छॾे तोखे कोई मारे न सघंदो। इन करे ब्राह्मणनि खे वस में कर, प्रेम सां उनजो दिलि जीते वठि। रोज़ लख ब्राह्मणनि खे भोजन कराए, उन्हनि खे निमंत्रण ॾे, कुल समेत अची करे परिवार सहित भोजन कनि। महाराज कीअं थींदो? मां ईंदुमि तो वटि, भोजन ठाहे वेंदुमि, मूंखे रिद्धियूं सिद्धियूं चिंता न कर। वाह महाराज, कृपा कई तो, तव्हां मूं दास ते कृपा कई आहे। हाणे तूं सुम्ही पओ, थकी पियो आहे, ऐं तोखे चिंता न कर, तोखे घोड़े समेत मां तुंहिंजे घर में पहुचाए छॾींदुमि। अच्छा हा। राजा थकियल हुयो, सुम्हियो ऐं निंड अची वई। एतिरे में सूअर जो जेको रूप बणाए राक्षस हो, केवल 5 मिंट कथा तो, हाँ पोइ छुट्टी। काल केतु उहो आयो, ॾाढो ख़ुशि थियो। कपट मुनिअ पूरी ॻाल्हि ॿुधाईंसि। हाणे उन काल केतु, उनखे मायावी शक्ति हुई, घोड़े समेत राजा खे खणी करे राज में पहुचाए छॾियो। घोड़े खे पंहिंजे जॻह ते ॿधी छॾियो ऐं राजा खे महल जे अंदरि राणी जाते सुम्ही पई उन पलंग में ठका करे पटके आयो, सुम्हारे आयो निंड में। ऐं राजा जो जेको रसोईयो हुयो न, चओ हरे राम, उनखे चोराए आयो बेहोश करे, हिकिड़ी जॻह ते रखी छॾियो ऐं पाण उन रसोई जो रूप धारण करे उते वेही रहियो। सुबुह जो राजा जी जो निंड खुली 4 बजे, ॾिसे त अरे मां त महल में आहियां। तुरंत ॻाल्हि यादि आई कपट मुनीअ जी, अञा विश्वास थी वियो। हाणे चई हिननि खे कीअं पतो पवंदो महल वारनि खे? चुपचाप वियो, वरी जंगल हली वियो थोरो, ऐं सुबुह थियो त घोड़े ते चढ़ी करे वापसि आयो। गाजा बाजा वॼी आहे, अॼु राजा आयो आहे, भटकी वियो रस्तो। हाणे राजा सभिनी ब्राह्मणनि खे सॾु करायो त एतिरे में उहो पुरोहित मिलियो। पुरोहित उनजो न हुयो, उहो नकली अची वियो। उहो उनखे ॿुधाए छॾियो हुईसि, तुंहिंजे पुरोहित जे रूप में मां अची वेंदुमि, तुंहिंजे पुरोहित खे मां खणी वेंदुमि कुझु ॾींहंनि लाइ। आहा, अची प्रणाम करे छॾियो। राजा त सम्झे पियो मुंहिंजा भाग फाटा, ब्रह्म ज्ञानी संत आहिनि। हाणे उन षड्यंत्र शुरू कयो राजा खां बदिलो वठण जे लाइ। तरह तरह जा भोजन ठाही, 1000 व्यंजन, 36 प्रकार जा न। ऐं जीअं ब्राह्मणनि खे राजा हथ पेर जोड़े वठी आयो, लखे ब्राह्मण अची करे वेठा भोजन करण। ऐं जीअं भोजन खाइनि पिया त उन ई काल केतुअ, कपट मुनीअ जो जेको उहो राक्षस हुयो, उन पंहिंजे वाणीअ सां आकाशवाणी कई। राजा चरण धोता, भोजन रखियो, पाण भोजन ठाही। उन भोजन में उन कई जानवरनि जो मांस मिलायो, ब्राह्मणनि जो बि मांस मिलाए छॾियो। चओ हरे राम। हरे राम। ऐं जीअं ब्राह्मणनि अञा हिकिड़ो कौर न खयो त आकाशवाणी कई, हे ब्राह्मणो, हे भोजन न कजो, हिन भोजन में मांस मिलियल अथव, ब्राह्मण जो बि मांस अथव। हाणे त आग बबूला थी विया, ब्राह्मणनि खे गुस्सो अची वियो। ही राजा ॿाहिरों एॾो धर्मात्मा भक्त ठहंदो आहे, अंदरि एॾो पापी आहे। ऐं राजा खे त सम्झ में ई न अची, छो जो हुनजी अंधश्रद्धा थी वई कपट मुनीअ में।
हाणे ब्राह्मण उथिया और जल खणी करे शाप ॾेई छॾियऊं, तुंहिंजो जेको परिवार आहे कुल तुंहिंजो नष्ट थी वेंदो। राजा तूं राक्षस बणंदे, तूं राक्षस जा कम कया। वरी भगवान जी आकाशवाणी थी त हे ब्राह्मणो, तव्हां वीचारे खे व्यर्थ शाप ॾिनो आहे, हिन जो कोई अपराध कोन्हे, अपराध त ॿिए राक्षस कयो आहे। हाणे ब्राह्मण चवण लॻा महाराज ये त असांखां बि ग़लती थी वई, लेकिन हाणे शाप त न वेंदो। प्रभु हाणे तव्हां संभालजो, तव्हां जगदीश्वर आहियो, कृपा कजो। राजा प्रताप भानु भगवान जो भजन करण लॻो। हाणे हुन काल केतु कपट मुनि सभिनि खे चिठी लिखी राजाउनि खे, वञो भाई राजा हाणे अकेलो थियो तो हमलो कयोसि, राजा खे शाप लॻी चुको आहे। सभु राजाऊं घेरे आया ऐं राजा ते हमलो कयूं। धीरे 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 सभु वीचारा शहीद थींदा विया। लड़ंदे लड़ंदे राजा जो परिवार, मंत्री, राजा सभु वीर गतिअ खे प्राप्त थिया। चो हरे राम। हरे राम। हाणे अगले जन्म में उहो ई जेको प्रताप भानु हो रावण बणियो, उनजो भाउ जेको हुयो हरिमर्दन उहो कुंभकर्ण ठहियो, ऐं उनजो जेको धर्म रुचि मंत्री हो उहो उनजो ॿियो सोटेलो भाउ ठहियो विभीषण महाराज। बोलो विभीषण महाराज की जय। इन तरह सां रावण जीअं जनम वरितो अत्याचार करण लॻो। चओ हरे राम। हरे राम। नारद महाराज जी कथा ॿुधो, भगवान खे शाप ॾिनो न, वापसि जेॾी महिल आया त वापसि उन्हनि जो उहो ई मुख थी वियो त उन में उहे जेके शिव भॻवान जा गण हुआ उहे चरणनि ते किरी पिया। अरे भाई छा थियो कि तव्हां असांखे शाप ॾेई छॾियो महाराज, वञो तव्हां बि राक्षस वञी बणिजो। नारद जी शाप ॾिनो, महाराज तव्हां असांखे शाप ॾेई छॾियो, ही शाप न ॾियांसि, हाणे भॻवानु नारायण खे शाप ॾेई छॾियो आहे। तव्हां रो छो था? ही रोऊं न त बाक़ी छा नचूं ॻायूं असां? राक्षस ठहिण जो शाप ॾेई छॾियो आहे तव्हां असांखे। नारद जी चवनि था मां त विष्णु भॻवान खे बि शाप ॾेई आयो आहियां, लेकिन चिंता न कयो, तव्हां वॾा बलशाली ताक़त वारा, टिनी लोकनि ते तव्हांजो राज थींदो ऐं भॻवानु पाण तव्हांजो उद्धार कंदा। इहो वरदान बि ॾिनो त उहे ई रावण कुंभकर्ण ठहिया ऐं भक्त ठहियो विभीषण। ऐं हिकिड़ो त्रिकूट पर्वत